ताकि बी ब्रेकिंग न्यूज़ ईंदा हलूं। शहदाद कोट जे कुबो सईद खान तहलके में गेस्टो ते ज़ाब्तो न आयो। वधीक ॿ ॿार फौत थी विया आहिनि। गरीबाबाद पाड़े वासी सुहेल खोसो गेस्ट्रो ऐं मोटरवे ते वेठल फ़हीम गाॾी मलेरिया वॻे फौत थी वियो। वधीक ॿिनि ॿारनि जे फौत थियण बाद बीमारियुनि वॻे फौत थियलनि जो अंग 33 थी वियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। शहदाद कोट जे कुबो सईद खान तहलके में गेस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। वधीक ॿ ॿार फौत थी विया आहिनि। गरीबाबाद पाड़े वासी सुहेल खोसो गेस्ट्रो ऐं मोटरवे ते वेठल फ़हीम गाॾी मलेरिया वॻे फौत थी वियो। वधीक ॿिनि ॿारनि जे फौत थियण बाद बीमारियुनि वॻे फौत थियलनि जो अंग 33 थी वियो आहे। इन सां वधीक तफ़सील वठंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर शहदाद कोट मां सदाम सोलंगी। जी सदाम, आगाह कजो। जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो कुबो सईद खान तालके जे शहर कचीपुल में पेश आयो आहे, जिते कुबो सईद खान तालके में गेस्ट्रो ऐं मलेरिया ते मुकमल जेको आहे त ज़ाब्तो न अची सघियो आहे। अॼु वधीक मासूम ॿारड़ा जेके आहिनि त उहे गेस्ट्रो ऐं मलेरिया विझी फौत थी विया आहिनि। कुबो तालको ऐं शहदाद कोट तालके में फौतकियुनि जो जेको अंग आहे उहो वधी 33 थी वियो आहे। पर मुकमल सिहत खातो जेको आहे त एगोर निंड सुतल आहे। हितां जो जेको कुबो सईद खान जो MS ऐं DHO जेको आहे ज़िले कंबर शहदाद कोट जो ऐं उन खां अलावा डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट हिन वक़्त ताईं 33 जानियूं ज़ाया थियण जे बावजूद बि हिकिड़ी कैंप क़ाइमु न करे सघिया आहिनि, जेका मेडिकल कैंप हुजे ऐं उन बोर्ड मुतासिरीन ऐं रिलीफ कैंपनि में वेठल माण्हुनि मरीज़नि खे जेके आहिनि त दवा मुहैया करे सघे। कचीपुल शहर जे गरीबाबाद महले में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2.5 साला जेको सोहेल अहमद पुटु सदरदीन खोसो हुयो जो गेस्ट्रो विगी फौत थी वियो आहे। ऐं ग्वादर मोटरवे ते बेसहारा वेठल बोर्ड मुतासिरनि जो 3 साला मासूम ॿारड़ो फ़हीम गाॾी पिणु मलेरिया विगी फौत थी वियो आहे। मरीज़नि हिते जेको समाजी अॻवान आहे सिराज अहमद खोसो हुन मुतालबो कंदो चयो आहे त छा भला असीं पाकिस्तान में नथा रहूं त असां सां एॾो वेदन कयो पियो वञे। हिन वक़्त ताईं जी सदाम सोलंगी, तव्हां असांखे अपडेट ॾिरायो, तव्हांजी वॾी महिरबानी।